हालांकि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं बि का जंग फतह कयो, जॾहिं का जंग मुस्लमानों फतह कयो तो उन इलाइक़े जे बाशिंदनि मां पूरनि माण्हुनि खे क़त्ल न कजो, औरतुनि खे न मारिजो, मासूम ॿारनि खे न क़त्ल कजो। उन इलाइक़े मां जॾहिं ताईं फतह याब थियो त उन इलाइक़े जे खेतुनि खे ऐं जे ज़मीनुनि खे बाहि न ॾिजो। उन्हनि जे जवाननि खे जॾहिं तव्हां क़त्ल कयो मुक़ाबले त उन जे चेहरनि खे बिगड़े करे मुसलो न बनाइजो, हथ पेर उनजा मुंहुं न कटिजो। उनजे بالحق بشيرا ونذيرا وداعيا الى الله باذنه وسراجا منيرا من يطع الله ورسوله فقد رشد وقد اهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اما بعد فاعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولن ترضى عنك اليهود والنصارى حتى تتبع ملتهم حمد و ثنا किबरियाई अज़मत वॾाई रब करीम खे जुगा जेको कुल काइनात जो अकेलो ख़ालिक मालिक आहे। बेहिसाब दुरूद सलाम आका जो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामे नामी ज़ाती मुजस्समीन बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम दोस्तों बुजुर्गों, कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला जंहिं कौम के जंहिं मसलक ऐं मज़हब के मखज़ूब अलैह ऐं मुज़म्मत कई आहे वो मजहब यहूदियत है। हालांकि अल्लाह ताला जेतरा यहूदन ते एहसान कया, बनी इसराइल ते एहसान कई, कंहिं बि क़ौम ते एतिरा एहसान कया। कुरान मजीद में फरमाया या बनी इसराइल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम वानी फज़्ज़लतुकुम अलल आलमीन। बनी इसराइलो तव्हां यादि कयो मुंहिंजे नेमतुनि खे, यादि कयो ऐं माण्हुनि खे ॿुधायो अनअमतु अलैकुम, तव्हांजे मथां मूं वॾो इनाम इकराम कयो। फज़्ज़लतुकुम अलल आलमीन, मूं आलमीन जे मथां जहाननि जे मथां तव्हांखे फज़ीलती मर्तबो अता कयो। वो मर्तबो कहिड़ो आहे जो तक़रीबन पैगंबर अक्सर पैगंबर अल्लाह जा रसूल बनी इसराइल क़ौम मां थिया। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन जो औलाद बनी इसराइल सॾिजनि था। हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे इसराइल चवनि था। सन नालो इसराइल जो कुरान मजीद में लिखियो पियो, अल्लाह ताला ॿुधायो आहे। हज़रत याकूब जो औलाद बनी इसराइल तो सॾाए। हज़रत याकूब जो औलाद मां वही हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम, छो जो हज़रत याकूब आहे हज़रत इसहाक जो पुटु, हज़रत इसहाक हज़रत इब्राहीम जो पुटु, हज़रत इब्राहीम पाण पैगंबर अल्लाह जो रसूल, वरी पुटु इस्माईल बि अल्लाह जो रसूल, वरी ॿियो पुटु इसहाक बि अल्लाह जो रसूल, वरी इसहाक जो पुटु हज़रत याकूब अल्लाह जो रसूल, हज़रत याकूब जो पुटु हज़रत यूसुफ अल्लाह जो रसूल। इहो रसूल ऐं नबी जो सिलसिलो माना ॾाॾे खां वठी हज़रत इब्राहीम खां वठी आख़िर में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आऊं बि इब्रानी औलाद मां आहियां, मुंहिंजो बि अबो, मुंहिंजो बि ख़ानदान, मुंहिंजो को कबीलो बि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ानदान मां जा आया।
तंहिं करे पाण फरमाईं त मुंहिंजो अबू मुंहिंजो वॾो इब्राहिम आहे। मालूम इहो थियो त बनी इसराइल जे मथां अल्लाह ताला वॾा एहसान कया। पोइ फरमाईं त तव्हां ते मूं एॾा एहसान कया, पोइ उन्हनि मथां जेके ज़ालिम ज़ुल्म था कनि उन्हनि यहूदनि खे अल्लाह ताला मुखातिब थी फरमाए तव्हांखे छा थियो आहे, तव्हां ते मूं एॾा एॾा एहसान कया, तव्हां छो था ज़ुल्म कयो, छो था बेवाजिबियूं कयो, छो था नाहक माण्हुनि सां कयो। सब खां वधीक क़ुरान मजीद में अज़कार ज़िक्र थियो यहूदियत जे निदाई मुज़म्मत में। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला मुखातिब थी करे फरमायो लतजिदन्न अक्सर अशद्द अन्नास अदावतन लिल्लज़ीना आमनुल यहूद। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब खां वधीक जेकॾहिं तूं ॾिसंदे त ईमान वारनि जे ख़िलाफ़ मोमिननि जे ख़िलाफ़ सब खां वधीक दुश्मनी रखण वारी क़ौम यहूद आहे। हालांकि यहूदनि खे सारी मालूमात आहे त इस्लाम हक़ जो मसलक आहे, मोमिनीन आहिनि, नबी जीन आहिनि, रसूल आहिनि, उहे मुस्लिम उम्मत मां हुआ ऐं मुस्लमान अल्लाह जा ताबेदार हुआ, तॾहिं बि पंहिंजो अना जो मसइलो बनाए हर टे मथे यहूदियत इस्लाम जो नुक़सान थो करे। पोइ वरी ॿी जॻह ते आयो वलन तर्ज़ा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबे मिल्लतहुम। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां कॾहिं बि राज़ी यहूदी नसारा कोन थींदा जेसी तूं वञण जी मिलत जी ताबेदारी करे, यानी कि पंहिंजो अक़ीदो मटाए करे तूं जेसी यहूदी न थींदा यहूदी तेसी राज़ी न थींदा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन करे यहूदियत खां नफ़रत कंदा हुआ। तव्हां ॾिसंदो जेके मुआहिदा मुस्लमाननि जा थिया आहिनि त ईसाइनि सां कामयाब मुआहिदा थिया, यहूदियुनि मुआहिदा तोड़े छॾिया ऐं यहूदियुनि हमेशह मुनाफ़िक़त का कम वठी करे मुस्लमान खे नुक़सान पहुचाइण जी कोशिशि कई आहे। क़ुरान मजीद जी आयत जेका नाज़िल थी मालकुम ला तुक़ातिलून फी सबीलिल्लाह वल मुस्तज़ीफ़ीन मिनर रिजाल वन निसा वल विल्दान अल्लज़ीना यक़ूलून रब्बना अख़रिजना मिन हाज़िल क़रयति ज़ालिम अहलुहा वजअल लना मिन लदुनका वलिय्यन वजअल लना मिन लदुनका नसीरा। यह आयत जेका नाज़िल थी सब मुस्लमाननि जी मदद जे लाइ न बल्कि ईसाइनि जी मदद जे लाइ नाज़िल थी हुई। छो त ईसाई मुस्लमाननि जा हवारी हुआ, साथारी हुआ, दोस्त हुआ। जे मुआहिदो थींदो आहे बाबा जेकर जंग थी त हिकु ॿिए जो पाण साथ ॾींदासीं, तव्हां ते ज़्यादती थी त तव्हांजो असीं साथ ॾींदासीं। यहूदियुनि हमलो करे छॾियो ईसाइनि जे मथां, छो जो यहूदी क़ौम हमेशह साड़ोरी हाज़िरी क़ौम आहे। उहा चाहींदी आहे त ॿिए खे नुक़सान करे, हमेशह सुल्तानियत मुंहिंजी हुजे, दबदबो मुंहिंजो हुजे, हुकूमत मुंहिंजी हुजे ऐं मुंहिंजी मर्ज़ी हले, ॿिए जी मर्ज़ी हले ई न। ऐं शैतानगिरी में निफ़ाक़ में पहिरियों नंबर यहूदी आहिनि। त हिननि ईसाइनि सां मुआहिदो तर्क करे ईसाइनि जे घरनि ते अचानक हमलो कयनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जिब्रील पहुची वियो, क़ुरान मजीद जी आयत नाज़िल मालकुम ला तुक़ातिलून फी सबीलिल्लाह। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे छा थियो आहे, तुम अल्लाह जे राह में छो नथा विढ़ो। वल मुस्तज़ीफ़ीन मिनर रिजाल वन निसा जेके ज़ईफ़ ऐं कमज़ोर आहिनि, मज़लूम आहिनि, मर्द औरतूं नंढड़ा ॿार, यक़ूलून रब्बना अख़रिजना मिन हाज़िल क़रयति ज़ालिम अहलुहा जेके दुआ में पिया चवनि त अल्लाह असांखे इन्हनि ज़ालिमनि हाकिमनि जे हुकूमत मां कढ जेके असांजा मुहाफ़िज़ असांजा दुश्मन थी बीठा आहिनि। वजअल लना मिन लदुनका वलिय्यन वजअल लना मिन लदुनका नसीरा। को वली असां लाइ पैदा कर, असांजो मददगार पैदा कर, जंहिं मां जान छॾाए। पाण करीम साहबनि खां गॾिजी करे फरमायो त देरि न कयो, ईसाइनि जी हाली मदद कयो, छाजे करे उन्हनि सां यहूदी ज़ुल्म पिया कनि। पाण करीम पहुता, यहूदी भॼी विया मैदान छॾे करे ऐं ईसाइनि जी तकलीफ़ ख़तमु थी। अॼु साॻी पोज़ीशन आहे, अॼु साॻी पोज़ीशन फ़लस्तीन में आहे। अॼु फ़लस्तीन नंढड़ा नंढड़ा ॿार कुशनि पिया, औरतुनि खे तकलीफ़ पई पहुचे, बेआबरून खे कंहिंजो वञे, औरनि खे कमज़ोरनि ते हुनजे सरज़मीन ते मारे थो वञे। उहे साॻिया यहूदी आहिनि जिन दोखे फ़रेब सां 1930 में जॾहिं हिटलरनि खे शिकस्त ॾिनी, जर्मनी वारनि शिकस्त हिननि खे ॾिनी, उन हिननि जा
60 लख यहूदी कत्ल कया। हिटलर हो कम्युनिस्ट जर्मन जो हो, पर उनजा लफ़्ज़ अॼु तारीख़ थी वियो आहे जंहिंजी अगरि हिकु बि यहूदी दुनिया ते ज़िंदा हूंदो त अमन करे क़ाइम कोन थींदो, छो जो फितनेबाज़ क़ौम आहे, इन जो हिकिड़ो फ़र्द बि ज़िंदा न रहे। उन करे उन 60 लख यहूदियुनि खे कहिड़े नमूने सां क़त्ल कयो हो, उनजे साज़िशुनि लछड़नि जे करे, बेवारनि जे करे। तारीख़ उथलायो त हिटलर केॾो बि ज़ालिम हो, ख़तरनाक हो, पर कंहिं बि मुस्लमान खे, कंहिं बि अरबी खे, कंहिं बि अजमी खे सवाइ यहूदियुनि जे कंहिंखे बि तकलीफ़ कान पहुचाई। पर यहूदियुनि खे बंदि कमरनि में बंदि करे, होलोकास्ट मशहूरु आहे त होलोकास्ट लफ़्ज़ चवंदो यहूदी जली वेंदो, सड़ी वेंदो। इहो हुन इलाइक़े हुन टाइम ते इहो नालो थी वियो हो, टेट थी वियो हो। इन जो मतिलबु आहे होलोकास्ट माना कंहिंखे साड़े छॾणु, जलाए छॾणु। यहूदियुनि खे बंदि कमरनि में हुनजो खाइण पीअण बंदि करे छॾी, खाइण बि हुनखे कुझु कोन ॾिनई, पीअण बि कुझु ॾिनई। हू ज़िंदह लाश थी विया। किताब था लिखनि त आख़िर में तारीख़ लिखियो त हिकु ॿिए जो गोश्त यहूदियुनि खाई करे जेके बची विया ऐं के जेके भॼी विया उन टाइम ते ज़रो ज़रो के मुल्कनि में इलाइक़नि में निकिरी विया हुआ, या हू कोट टिपी विया हुआ जंहिंमें हुनमें सकत हुई, बाक़ी माण्हू मरी विया। जंहिंमें 60 लख हिटलर माण्हू मारिया, उहे केरु हा? इहे यहूदी। छो मारिया विया? साज़िशुनि जे करे। ऐं जेके हुनजा लफ़्ज़ तारीख़ थी, जेकर हिकिड़ो यहूदी बची वियो त अमन बर्बाद रहंदो। उहो यहूदी जेके बचा उन्हनि पोइ वरी पंहिंजी ताक़त, साॻियूं फितरूं, साॻियूं फसाद, एतिरी सज़ा खां पोइ बि कोन सुधरिया, एतिरी सज़ा खां पोइ बि कोन सुधरिया। उन खां पोइ साॻियो हुननि सिस्टम शुरू कयो, वरी हिननि गॾु थियणु शुरू कयो। किथे गॾिजा अची? फ़लस्तीन जे इलाइक़े में। हालांकि फ़लस्तीन हिननि जो इलाइक़ो न आहे। फ़लस्तीन फ़लस्तीनियुनि जो आहे, अरबनि जो आहे, इब्राहिम जो आहे। फ़लस्तीन में हज़रत इसहाक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जो जनमु आहे ऐं हज़रत इसहाक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुटु याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम, याकूब खां पोइ यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम। इन ये फ़लस्तीन में हुआ सभ खां वधीक अल्लाह जा पैगंबर नबी जंहिंजी पैदाइश थी आहे उनजी सरज़मीन फ़लस्तीन आहे ऐं बहितरीन ज़मीन, बहितरीन इंसान उते मदफून आहे। बैतुल मक़दस असांजो पहिरियों खाना काबा उते ई आहे। हुनजो बहानो कहिड़ो यहूदियुनि जो त हेकल सुलेमानी असांजे हिते आहे। तव्हां ॾिसां मस्जिद अक्सा जे मथां हिकिड़ो गुंबद आहे जेको गोल्डन कलर में, सोनरी कलर में आहे, इहो हेकल सुलेमानी आहे। इहो यको हिसो आहे बैतुल मुक़दस जो। मस्जिद अक्सा बि हिन में हिसे में अची वई आहे, छो जो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बि अल्लाह जो नबी हो। हालांकि यहूदियुनि जो हिन में मुस्लमाननि सां त कोई हिसो ई कोन थो गॾिजे। क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला फरमाए छॾियो त यहूदी चवनि था त असां अल्लाह जा महबूब आहियूं, ॿी क़ौम खां बग़ैर असीं अल्लाह खे वधीक प्यारा आहियूं। अल्लाह पाक फरमाए त प्यारा तव्हां में उहे आहिनि जेके तौहीद परस्त आहिनि, जंहिंजो अक़ीदो दुरुस्त आहे, जेके हज़रत याकूब जे दीन ते, हज़रत इब्राहिम जे दीन ते, हज़रत इसहाक़ जे दीन ते हलनि था। बाक़ी जेके यहूदी साज़िशी आहिनि उन्हनि सां मुंहिंजो को तालुक़ न आहे ऐं हिननि जे लाइ अज़ाब जहन्नम जो ऐलान थियल आहे। वरी बि जेकॾहिं अल्लाह फरमायो यवद्दु अहदुहुम लो युअम्मर फसनतिन वमा हुव बिमुज़हज़िही मिनल अज़ाब, ऐं युअम्मर हर यहूदी चाहे थो त 1000 साल मूंखे ज़िंदगी मिले। अल्लाह पाक फरमायो त तव्हांखे 1000 साल बि उमिरि ॾियां, पर यादि रखिजो 1000 साल खां पोइ बि मोट ईंदो न, अज़ाब खां बची न सघंदो। छाजे करे? जो तव्हांजी साज़िशूं आहिनि, तव्हां बेगुनाह इंसान जो खून आयो आहे। हमेशह यहूदियुनि में जेको सघो आहे से कमज़ोर खे क़त्ल कंदो आहे ऐं बिल्ख़ुसूस उन्हनि खे जेको हुनजे मज़हब सां तालुक़ हुजे। नसारा मौजूदु धरती ते, मजूसी मौजूदु, हिंदू धर्म वारा मौजूदु, बुद्ध धर्म वारा मौजूदु, हर धर्म कई आहिनि, गैर मुस्लिम आहिनि, बुत परस्त मौजूदु। पर अल्लाह ताला यहूदियुनि जो नालो वठी करे छो फरमायो अशद नास अदावत लिल्लज़ीन आमनू, इंसाननि में सभ खां वधीक दुश्मन जेकर इस्लाम जो यहूदी। कंहिंखे ॿुधायो? असां ईमान वारनि खे ॿुधायो त उमेद यहूद में न रखिजो भलाई जी, कॾहिं बि उनखे भलो न सम्झियो। जेकर यहूदी चङाई करा त रसूल करीम सां चङाई करा, मुआहिदा न तोड़ींदा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। ऐं पाण करीमनि जहिड़ो रहम दिल रहमतुल आलमीन को पैगंबर न थींदो।
हालांकि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं बि का जंग फतह कयो, जॾहिं का जंग मुस्लमानों फतह कयो त उन इलाइक़े जे बाशिंदनि मां पूरनि माण्हुनि खे क़त्ल न कजो, औरतुनि खे न मारिजो, मासूम ॿारनि खे न क़त्ल कजो। उन इलाइक़े मां जॾहिं ताईं फतह याब थियो त उन इलाइक़े जे खेतुनि खे ऐं जे ज़मीनुनि खे बाह न ॾिजो। उन्हनि जे जवाननि खे जॾहिं तव्हां क़त्ल कयो मुक़ाबले त उन जे चेहरनि खे बिगड़े करे मुसलो न बनाइजो, हथ पेर उन जा मुंहुं न कटिजो, उन जे चेहरे खे न बिगाड़जो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बहितरीन नमूनो ॾेई वियो आहे दीन वारनि खे। उहा यहूदियुनि खे ख़बर आहे ज़ालिमनि खे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾा महिरबान आहिनि, पोइ बि इस्लाम दुश्मनी, पोइ बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मनी। फ़लस्तीन में जॾहिं हेॾी आज़ाद थिया, मुख़्तसिर तारीख़ तव्हांखे ॿुधायां, कम से कम असांखे ख़बर हुजे त यहूदी कहिड़ी समूं साज़िश कई आहे। हिटलर जे जॾहिं 60 लखनि जा क़त्ल कया, उन खां पोइ थोरा थोरा बची विया, आया अची फ़लस्तीन में हिन पनाह वरिती। जीअं मुस्लमान ईमान सां भरियल हूंदो आहे, हू हर इंसान जे लाइ जज़्बो रखंदो आहे त उनखे तकलीफ़ न पहुचे, त कुझु मां फ़र्क़ मौजूदु हुआ, पर ही असुल शातिर्त आहिनि बेकारी निज़ाम में, हिसाब किताब में, मैथामेटिक में, इन्हनि मामलात में होशियार हुआ, टेक्नोलॉजी जा माहिर हुआ। जेकी रहिजी विया हिन जा माण्हू अॻिते हली करे हिननि प्रॉपर्टी तयारु कयूं, हिननि अमरीकी बैंकुनि में पंहिंजी प्रॉपर्टी ऐं शेयर्स रखिया। अॻिते इहो मामलो हलंदो रहियो। हाणे जेका जंग फ़लस्तीन ते कब्ज़नि जी हिननि शुरूआत कई त हिन अमरीकियुनि खे चयो त असां हिते मदद कयो। छा मदद तव्हांजी कयूं? असांखे हिकिड़े पंहिंजो ख़ितो इसराइल उते रखिणो आहे, पंहिंजी हुकूमत असांखे ठाहिणी आहे। अमरीकी यरगमार हिन वटि हुआ, छो त बैंकुनि में हिननि जी रक़म हुई, शेयर हिननि जा हुआ। हिन खे चयूं तव्हां साथ ॾियो, न त शेयर खणी था आणियूं, फिर पोइ तव्हां बंदि करे ॿिए कंहिं मुल्क सां मुआदा था कयूं। ऐं अमरीकियुनि में यहूदी बि हुआ, सभु त यहूदी कोन्हनि, के नसारा बि आहिनि, के मजूसी बि आहिनि, कुझु नाले बराबरि मुस्लमान बि आहिनि। अमरीकी हिन वटि अॻी यरगमाल हा, तंहिं वक़्त में सुपर पावर बि हिननि जी कान हुई, ऐं यहूदी जो नारो यहूदी ॾे थींदो। ठीकु आहे, तव्हांजी मदद असीं कयूं था। पोइ हिन छा कयो जो पूरी दुनिया जा माण्हू, के रशियन रूस में हुआ, के अरब कंट्रीज़ में हुआ, यूरोप में, जिथे किथे माना वण जी काठी परे परे जा यहूदी, हिननि नारो लॻायो जेतिरा बि यहूदी जिथे रहो था अचो फ़लस्तीन जे भर में इन्हनि पहाड़नि में आबाद थियो। छो जो हेकल सुलेमानी पंहिंजो हिते आहे, सुलेमान सलाम हिते रहंदो हो, पंहिंजो वजूद हिते आहे। असुल त इब्राहिम जा पोइवार असीं आहियूं, ख़ानदान यकूब असीं आहियूं, असीं छो न ते वेहूं, हुन अचनि उते जी बस्तियूं ठाहियूं, उते जी रहिया, ख़ैर कान्हे त उते झूपड़ियूं लॻाइजी वेठा। अंदाज़ो कयो त कीअं फिरेबी मकर करे फ़लस्तीन जे सरज़मीन ते कब्ज़ो कयो। फ़लस्तीन जी सादगी ऐं बेवकूफ़ी ॾिसी करे ॿियो त हिननि खे कब्ज़ो करिणो हो। अॼु बि ॿुधा चवनि त बैतुल मक़दस असांजो आहे, मुस्लमान जो असांजो आहे। हिननि फिरेब सां पोइ हाणे शुरूआत कई जंग, फ़लस्तीन जे थोरनि थोरनि इलाइक़नि ते हिननि कब्ज़ा शुरू कया। हालांकि रियासत जो हक़ कोन्हे को, अक़वाम मुत्तहिदा जो फ़ैसिलो आहे। इंटरनेशनल लॉ मुताबिक़ 3 शर्त हुजण जे लाइ रियासत क़ाइमु करे सघिजे थी। पहिरियों शर्त इहो आहे त रियासत उहो क़ाइमु करे, एहतिजाज रियासत लाइ उहो करे, हुकूमत उहो ठाहे, कोशिशि करे जंहिंजी सरज़मीन पंहिंजी हुजे। 3 शर्त आहिनि, इंटरनेशनल शर्त आहिनि, कानून लिखियल आहिनि, किताब लिखियल आहिनि, ऐं शर्त बि हिननि ठाहिया यहूदी ख़ुदि, उनते ख़ुदि क़ाइमु रहिया। हमेशह हुन मुआदा तोड़िया। क़ुर मजीद में लिखियो आहे जेके तव्हां मुआदा कंदा आहियो त टोड़ींदा आहियो, त बि कूड़ा आहे। हिननि 3 शर्त क़ाइमु कया त का बि रियासत जो वजूद कंहिं जॻह ते हुजे जेको हुकूमत ठाहे, उन लाइ शर्त आहे पहिरीं सरज़मीन उन्हनि जी हुजे। सरज़मीन हिन जी कान्हे, सरज़मीन अरबनि जी आहे। सरज़मीन में फ़लस्तीनी रहनि था, ही पनाहगीर थी करे आया। नंबर 2 त ॿियो शर्त आहे त उन इलाइक़े में उहो सल्तनत ठाहींदो जंहिंजा माण्हू उते जा हुजनि। माण्हू चंद बाक़ी सभु हिननि ॿाहिरि मुल्कनि मां घुराया, माना जीअं क़ाबिल हुकूमत अचे आस्ते आस्ते हिननि फ़िरेब मकर करे उन्हनि माण्हू ई घुरायो। ॿियो शर्त इहो आहे त हिनजी ज़बान हिकिड़ी हुजे, सरबराह हिन जो सालार हिकिड़ो हुजे।
जिन मुल्कनि मां आया, जिन इलाइक़नि मां आया, इन जो मुख़्तलिफ़ ज़बानूं। नाले में यहूदी, वो साज़िशी, इन आसिरे ते ॿियनि मज़हबनि वारा बि आया, गैर मुस्लिम। बहरहाल हिन अची क़ाबिज़ थिया। उन खां मतिलबु इहो त हिन जी रियासत जो को वजूद कोन्हे को, क़ानूनी मुताबिक़ हिन जी रियासत ठाहिणी कान्हे का, पर हिन जी क़ाबिज़ थिया फ़लस्तीन जे मथां। उन खां बाद में पंहिंजे अना, पंहिंजी ताक़त, पंहिंजे दबदबे तहत जेको आहे सो अॼु बि फ़लस्तीन ते हो क़ाबिज़ आहे। ही काबतुल्लाह असांजो अल्लाह जो पहिरियों घर आहे, बेतुल्लाह, बेतुल मुक़द्दस आहे, जंहिंमें नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जी रात मस्जिद अक़सा में नबी जी इमामत कराई आहे। ही मुक़द्दस जगह है। अॼु ईमान वारा मुस्लमान अॼु बि उते विढ़नि पिया। अॼु हर हिकु आलिम खे ख़ासि करे ऐलानिया तौर ते अपील कई वई आहे त पंहिंजे ख़ुतबनि में, पंहिंजी तक़रीरुनि में हिन जुमे ते इन मामले ते रोशनी विझो त ही क़ाबिल हुकूमत आहे, ही ज़ालिम यहूदी आहिनि जेके मुस्लमान सां तरह तरह जी ज़्यादती कंदा। मुल्क उन्हनि जो, ख़ितो उन्हनि जो, माण्हू हुननि जा। हींअर 80 लख यहूदी आहिनि, 1 करोड़ 30 लख मुस्लमान फ़लस्तीन। अंदाज़ो लॻायो 1 करोड़ 30 लख तक़रीबन फ़लस्तीन मुस्लमान आहिनि ऐं 80 खां 85 लख यहूदी आहिनि। माना घणा ई मुस्लमान जी सेब कीअं 80 लख जा मुअर्द कयो त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ही माण्हू वठी आया उते ताक़ि असीं हिते कब्ज़ो कयूं फ़लस्तीन ते। अॼु अक़वाम मुतहदा चुप छो जो आहे उन्हनि जो निज़ाम, उहे सभु यहूदी आहिनि। यूरोपी यूनियन चुप ऐं जेका अरब लीग ख़ामोश, तमाशाई। अल्लाह ज़रूरु पुछा कंदो। जॾहिं अल्लाह ईसाइनि जे आहो बुकार ते क़ुरान मजीद जी आयत नाज़िल फरमाए थो, वमा लकुम ला तुक़ातिलून फी सबीलिल्लाह, इन्हनि ईसाइनि मज़लूमनि जी मदद छो नथा कयो त अल्लाह ताला मुस्लमाननि जे लाइ हर टाइम चयो त मुस्लमान जिते हुजे, मुस्लमान बराबरि हिकिड़ी जान ॾिया। हिकु मुस्लमान खे जंहिं इलाइक़े में, जंहिं ख़िते में तकलीफ़ हुजे थी, ॿिए मुस्लमान खे दर्द महसूस हुजे। असांजी ज़िमेदारी छा आहे? असांजी ज़िमेदारी आहे त असां अमन जे हिसाब सां, अदब जे हिसाब सां ट्वीट इस्तेमालु कयूं, फेसबुक इस्तेमालु कयूं, व्हाट्सएप इस्तेमालु कयूं, नेट इस्तेमालु कयूं, त हमेशह फ़लस्तीन जी हिमायत में इस्तेमालु कयो। यहूदियुनि खे मुर्दाबाद चयो। जिथे बि को अहिड़ो हुजे के अहिड़ा टाउट बि आहिनि, के अहिड़ा बि शख़्स आहिनि जेके अॼु बि दलाली कंदा आहिनि इसराइल जी, मईशत तबाह थी वेंदी, माण्हू बुख मरी वेंदा, इसराइल सां जंग न कयो, यूरोप वारा नाराज़ थी पवंदा, अमरीकी नाराज़ थी पवंदा। अल्लाह जा बाना, रिज़्क़ अल्लाह जे हथ में, मईशत अल्लाह जे हथ में, ईमान असांखे एतिरो बि न आहे। अंदाज़ो लॻायो अॼु फ़लस्तीनी नंढड़ो मासूम ॿारड़ो आहे, 12 खां 13 सालनि जी उमिरि आहे, पत्थर हथ में आहे, फौजी खे ललकारे पियो। फौजी हुनजे ॿाहनि मां वठी ही ॿाह बि टोड़े थो, हू ॿाह टोड़े थो, लतुनि सां मुक़ाबिलो करे थो। मासूम नंढड़ियूं आहिनि, ॿारड़ियूं निकिरनि थियूं घरनि मां, फौजियुनि खे ठोशा थियूं, लतूं बि हणनि, किकूं बि हणनि, मज़बूत हथियारनि सां लेस आहिनि। छाजे करे मीडिया जे साम्हूं यहूदी जलन पिया त हाणे हिनखे जेकर हिते धक था हणूं, होशियार तौर ते त कई मुस्लमान जे ॿारनि खे शहीद पिया कनि, पर हू टीमूं जेके वञनि थियूं ॿाहिरी दुनिया जूं, हाणे उनजे साम्हूं स्क्रीन ते उनखे छा कनि, उहे नंढड़ा मासूम ॿारड़ा उनखे धकूं हणनि, मुक्कूं हणनि, नंढड़ा पत्थर हथनि में, पिटकड़नि हथनि में खणी करे हू जिहाद पिया कनि। ईमान मज़बूत ॾिसो, तव्हां तस्वीर थी हूंदी, नंढे ॿार खे फौजी सघो भलो आहे जेको किराए थो ज़मीन ते, ॿार मासूम आहे, 10-12 सालनि जो आहे, उनजो गलो दॿाए थो, गले जे मथां हथु ॾेई करे उनजो साह करण जी कोशिशि करे थो। पोइ फ़लस्तीनी ॿार पेरनि खे हिलाए थो, हथनि खे हिलाए थो, छॾाइण जी कोशिशि थो करे, नथो छॾाए सघे त आख़िरकार जेॾी महिल थोरा ढिला हथ थिया आहिनि फौजी जा, तुंहिंजी ज़ुबान ते लफ़्ज़नि अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह, ए लफ़्ज़ चई करे शहादत जो जाम नोश थो करे मासूम ॿारड़ो। एॾो ईमान आहे हुननि जो। पूरो रमज़ान 27 जी राति, 28 जी राति, 29 जी राति, उन खां अॻु में रातियूं हलारियूं रातियूं इहे इसराइली बमबारी पई थिए।
मस्जिद अक्सा मां परे में था वञनि। कोड़ो यहूदी आहे, औरतूं जिनका इंटरव्यू पुछण वारो इंटरव्यू थो करे, यार तव्हांखे ही लाखों करोड़ों डॉलर था ॾियनि, तव्हां सरज़मीन छॾे करे ॿीहर छो था वञो? ही कचो तव्हांजो घर छॾे हलिया वञो? तो न, असांजो कचो घर छॾे करे ही अल्लाह जो घर बैतुल मुक़द्दस छॾे वञो? हिकिड़ी कोड़ी औरत आहे जंहिंजी खिड़की आहे, दरवाज़ो आहे, दरी आहे, बैतुल मुक़द्दस मस्जिद अक्सा जे साम्हूं आहे जो घर, उन दरी मां हू मस्जिद अक्सा खे सॼो ॾींहुं वेही ॾिसे थी। यहूदी आया, तूं बैतुल मुक़द्दस जो साम्हूं दरवाज़ो आहे, दरी आहे, जेतिरा तूं डॉलर चई, किरोड़नि में चई, अरबनि में चई, तोखे हवाले कयूं। चऊं पेर जे जुती जे ठोकर हणी छॾिया तव्हांजे रक़म खे। ही मूंखे महबूब आहे अल्लाह जो घर, ही मुंहिंजो कचो घर, मुंहिंजो पको घर मुंहिंजे लाइ भलो आहे। पर जेॾी मां उथां थी घर मां अल्लाह जो घर थी, ईमान में लड़नि पिया, विढ़नि पिया, रोज़े जी हालत में शहीद पिया थियनि, इत्काफ़ जी हालत में, कंहिं बि मज़हब में, कंहिं बि कानून में, हर कानून में इहो आइन में लिखियलु आहे त मज़हबी कंहिं बि जॻह खे छेड़छाड़ नाहे करे। मंदर में इबादत थो करे, छॾे ॾियोसि। कलीसा में इबादत थो करे, छॾे ॾियोसि। गिरजा घर में इबादत थो करे, छॾे ॾियोसि। मस्जिद में इबादत थो करे, छॾे ॾियोसि। पर ही ज़ालिम यहूदी गिरजा घर वारे कुझु नथो चवे, ईसाई खे कुझु नथो चवे, कलीसा में इबादत करण वारे खे कुझु नथो चवे, मंदर ऐं दुख में इबादत करण वारे खे कुझु नथो करे, बुत परस्त खे कुझु नथो करे। जेकॾहिं ज़ालिम जी बाहियूं वञी सारी हसद मस्जिद वारे सां छॾे। मस्जिद अक्सा में इबादत करण जे लाइ मुस्लमान वञनि था, चारों तरफ़ फौजी घेरा के बेटा अंदर न वञो, जो कोई इन्हनि खे गोली न कयो। कई मुस्लमान शहीद थिया हालिया टाइम ते, ऐं तक़रीबन हर रमज़ान में इहे झड़पूं थींदियूं ऐं मुस्लमान शहीद था थियनि। असांजी ज़िमेदारी आहे, असांखे सोचणु घुरिजे त इहो खाना काबा अल्लाह जो पहिरियों घर आहे। इंशाअल्लाह सलाहुद्दीन अयूबी पैदा थी वियो, जेको आयो हो, जे यहूदियुनि जो दरो दीवार टुकड़ा टुकड़ा यहूदियुनि खे करे छॾी, बैतुल मुक़द्दस आज़ाद कयो। ओ महमूद गज़नवी ईंदो, जे सोमनाथ जो मंदर तोड़े छॾियो। किताबदार लिखनि त महमूद गज़नवी हमलावर पियो थिए, सोमनाथ जो मंदर पूरो जेको आहे सो ढकियलु सोने चांदी सां। 450 साल मुग़लनि हुकूमत कई आहे हिंदुस्तान ते। हिनजी तारीख़ त ॾिसो, शुरू महमूद गज़नवी फतह कयो हिंदुस्तान खे। ओ सोमनाथ जो मंदर टुटे कोन पियो, फ्रेबी चकर आहे, जादूगर अंदरि वेठा आहिनि, भोपा पढ़ायूं पिया कनि। अयाज़ सां मशवरो थो करे, नौजवान सां, महमूद सिपह सालार सां मशवरो थो करे त तरीक़ो कहिड़ो कजे। सोमनाथ जो मंदर बाक़ी सभु कुझु तोड़े आया आहिनि, ही मंदर टुटे, जंहिं ते मगरूर आहे हिंदुस्तान, ही मगरूर आहे। इन मंदर खे तोड़णो आहे, इन मूर्ति खे तोड़णो आहे, अल्लाह का सौपरस्ती थी वञे, सभु कुझु इहो आहे। ऐं चैलेंज कयो अथनि महमूद, इहो मंदर तोड़े ॾेखार त ख़बर पए। अयाज़ खे चए थो, तीर जे नोक ते, तीर जे चिंब में, तीर जे मुंहं में बिस्मिल्लाह लिखो, कमान में तीर विझी कशोसि, बिस्मिल्लाह लिखी करे तीर जे कमान में जीअं चुटींदो आहे, निशान कंदो आहे, सिधो सोमनाथ जे मंदर जे चोटी में लॻंदो आहे। भड़ास करे आवाज़ सां मंदर टुटी ज़मीन ते किरंदो आहे। जॾहिं किरंदो आहे त ओॾी महिल रड़ियूं निकिरी ईंदियूं हिंजनि जूं, इलाइक़ो छॾे भॼी वेंदा। महमूद गज़नवी हथोड़ो खणी हुन मंदर खे फुटण छॾींदो, सिर तोड़े छॾींदो आहे। किताबदार लिखे त महमूद गज़नवी जॾहिं फ़ौत थियण वारो क़रीब हो, ऐं उन इलाइक़े में तारीख़ गवाह आहे, महमूद जेके सोन चवी तोखे ॾेई छॾियूं, चांदी तोखे चऊं, पैसा चई, जहाज़ शइ चई तोखे ॾेई छॾियूं, हर शइ ज़मीन तोखे ॾींदा, सोमनाथ जे मंदर खे न तोड़ींदा। न, आउं बुत शक न आहियां, बुत फ़रोश न आहियां। अल्लाह खे सुभाणे जवाबु ॾींदुसि, ऐं महमूद त आउं खपी आयोसि, आउं बुत शक न आहियां, माना बुत टोड़ण वारो आहियां, बुत खपाइण वारो न आहियां। जॾहिं फ़ौतगी जो ऐलान क़रीब थियो, बीमार हो शदीद, ऐलान कई महमूद गज़नवी हम नवा खे, इलाइक़े वारनि खे, ॿियनि खे सभु कई, यार आउं फ़ौत थियण वारो आहियां, मुंहिंजी हालत हेर आहे। जॾहिं आउं मरां त मुंहिंजो हथोड़ो जंहिंसां सोमनाथ जे मंदर खे मूं टोड़ियो आहे, मुंहिंजी क़बर में गॾु चवणु लॻा, साईं मिराज़ कहिड़ो आहे? क़यामत जे ॾींहुं उथंदो हथोड़ो मुंहिंजे हथ में हूंदो, छो जो मुंहिंजे अल्लाह ऐलान कयो आहे, जो जहिड़े हाल में मरंदो मुजाहिद आहे, रत ॻारे करे ॿाहिरि निकिरंदो शहीद आहे।
ऐं संदसि अल्लाह ही मुंहिंजो हथ थोरो गवाह आहे। दुनिया में तो मूंखे हुकूमत ॾिनी, मूं बुत शिकनी कई, ही बुतनि खे तोड़ियमि, बुत फिरोशी मूं कान कई आहे। अॼु जेकर असांजे हाकिम हुकूमत जे लाइ दुआ घुरो त अल्लाह ताला इन खे आदिल बनाए, ख़ुशी जो मामलो आहे, हिकिड़ी ख़ुशी ज़रूरु थी आहे। अॼु इसराइलनि खे हमास वारनि हमलो कयो, 100 राकेट दाॻिया आहिनि पहिरियों दफ़ो ज़िंदगी में। ऐं हिज़्बुल्लाह शिया तंज़ीम आहे जिन वटि सभु कुझु हो, पर सुन्नी शियनि जो जेको पाण में झगड़ो अॼु बि हले पियो। पर ॾिठो त हाणे मरूं था, पाण इतिहाद कयो, हमास वारनि चयो असांजी मदद कयोसीं, पाणी था दाॻियूं हुननि जे मथां, हिननि ॾिना हथियार ऐं हिननि हमलो कयो। उते चीखूं निकिरी यहूदी जी मर्दनि जी औरत जी छा थी वियो आहे। पीट्रियट मिसाइल जेके असां लॻाया चारी पासा उहे सभु नाकाम थी विया। राकेट कीअं आयो असांजे घरनि में, घर असांजा कीअं टुटी विया, असांजा कीअं फौजी मारिजी विया। ही अलाह जी मदद हुई। अलाह राकेटनि खे अबाबील जी शिकिल ॾिनी आहे। ईमान हुजे अलाह ताला अॼु बि अबाबील मोकिलण इन ख़ुशी हुजे, इन सख़्ती जी हालत में, इन तकलीफ़ जी हालत में ॿिनि बयाननि हौसले अफ़ज़ाई कई आहे फ़लस्तीन जी। मुस्लमानो ईमान वारो तुंहिंजो ख़ुशि न थी वियो। हिकिड़ो तव्हांजे वज़ीर आज़म ऐलान कयो त शाना बेशाना तव्हां सां गॾु आहियां। ॿियो तैयब अरदगान ऐलान कयो तुर्की वारे ऐं तव्हां सां गॾु आहियां। अरब कंट्रीज़ ख़ामोश आहिनि, दुनिया ख़ामोश आहे। ॿिनि मुल्कनि ऐलान कयो, महमूद अब्बास खे फ़ोन करे चयो, इमरान ख़ान चयो, सदर पाकिस्तान चयो तव्हां सां गॾु आहियूं, तैयब अरदगान चयो तव्हां सां गॾु आहियूं। ओॾी महिल बि फ़लस्तीन नारा पढ़नि, हींअर फ़लस्तीन मस्जिद अक़सा में पाकिस्तान ऐं तुर्की जा झंडा फड़कनि था। हिकिड़े बयान ते कहिड़ो ईमान जो वधी वियो, केतिरी हुनखे ख़ुशी थी आहे त मुस्लमान असांजे लाइ विढ़ण जे लाइ तयारु आहिनि। तव्हांखे मालूम हो कि तव्हां पाकिस्तान जो एटमी ताक़त जॾहिं थियो हो, जॾहिं पहिरियों फायर कयो पाकिस्तान, ऐलान कयो एटमी ताक़त जो थी वियो, त मस्जिद अक़सा जो इमाम जंहिंजे चोगे में जेका रक़म हुई ॿाहिरि निकिरंदे ऐलान कयईं त भाई ख़ैरु कयो, पोइ फ़लस्तीनियो ख़ैरु कयो। फ़लस्तीन चयोसीं कहिड़ी ख़ुशी में शेख साबित में ऐलान थो करे कि अॼु असीं एटमी ताक़त थी वियासीं, असांजे भाउ असांजे बिरादर पाकिस्तान एटमी ताक़त थी वियो आहे ऐं फ़लस्तीन आज़ादु थियो। माना हुनजो एॾो जज़्बो आहे, हुन सां एतिरी मोहबत था कनि। तव्हांखे महबूब खां सवाइ उहो सलीम कोन था, हुब खां सवाइ सलीम कोन था। ऐं असांखे जज़्बो हुअणु घुरिजे। जेकर असांखे ज़हन असांजो पंहिंजो ज़हन हुजे, असांजी तयारी हुजे, पाकिस्तान केॾी महिल बि ऐलान करे शाना बेशाना थी कोर्ट सां गॾु करे रहण जे लाइ तयारु आहियूं। कम अज़ कम ॿियो न त जेको आहे मीडिया जे मामले में तव्हां अॻिते वधण जी कोशिशि कयो। जीअं यहूदी लिखनि पिया पंहिंजे हक़ में त तव्हां फ़लस्तीन जे हक़ में लिखो, मुस्लमाननि जे हक़ में लिखो, बहितरीन पोस्टूं लिखो ऐं ख़बर पए नौजवाननि खे त फ़लस्तीन असांजो आहे, अलाह जो पहिरियों कबरो असांजो आहे, मुस्लमान असांजा आहिनि, असीं असांजनि सां साथ ॾींदासीं, यहूदियुनि सां साथ कोन्हे, कुफ़ार सां साथ कोन्हे को। लिबरल फ़िरका जेकर लिखनि त उनजे ख़िलाफ़ ताईं लिखो त न, असां मुस्लमान जा आहियूं, असांजो खाना काबा आहे। अलाह असां मुस्लमान सां वाइदो कयो आहे, तव्हीं मुजाहिद हो, तव्हीं कामयाब हो, तव्हीं कामयाब हो, नुसरत मदद सभु अलाह जी तव्हां सां थींदी, तव्हांजो ईमान मज़बूत। अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरो, अल्लाह ताला असांखे ईमान ॾे ऐं मज़बूत ईमान हुजे। जॾहिं बि ज़रूरत पए असांखे अल्लाह ख़ातिर, मुस्लमान ख़ातिर, किबरे अव्वल जे लाइ, खाना काबा जे लाइ, मस्जिद नबवी जे लाइ, हरमैन शरीफ़ैन जे लाइ, मस्जिद अक़सा जे लाइ, जिथे ज़रूरत असांजी पई असीं तयारु रहंदासीं। इहो असीं पंहिंजे औलाद जे ज़हन में विहारियूं, पाण मरी वेंदासीं, कम अज़ कम असांजे औलाद में जज़्बो हुअणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरो, अल्लाह ताला असांखे साॻियो जज़्बो अता फ़रमाए जेको हिकिड़े फ़लस्तीनी मासूम ॿार जो जज़्बो आहे, हिकिड़े ईमान वारे जो जज़्बो है, हिकिड़े मुजाहिद जो जज़्बो है, हिकिड़े शहीद गाज़ी जो जज़्बो है। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि।